जय झूलेलाल जय सिंधी सिंधी समाज आयल पंच ऐं बुजुर्ग ऐं गुरुजननि खे नमन कंदे मां नक्षिता दासानी असांजी सिंधी समाज जी सुहिणी सिंधी डॉक्टर इंदिरा हिंदुजा जे शिकारपुर सिंध में जन्म वरितो ऐं हाणे शिकारपुर सिंध में जन्म वरितो ऐं हाणे मुंबई में रहंदड़ आहे उन्हनि जे बारे में ॿुधाईंदे वॾो फ़ख़्रु थी महसूस कयां। 6 अगस्त 1986 में भारत की पहली टेस्ट ट्यूब बेबी हर्षा के जन्म जो श्रेय डॉक्टर इंदिरा हिंदुजा के नाले आहे। यह बात हमेशा विवादास्पद रहती कि वह टेस्ट ट्यूब बेबी पहली आहे या फिर यह कम करने वाली वह पहली महिला डॉक्टर हुई। डॉक्टर इंदिरा हिंदुजा उन दौर में वो कम कयो हो जी दौर में विकसित देशन लाइ भी वो कम आसान कोन हो। डॉक्टर इंदिरा हिंदुजा जो वो कम देश के हजार पियोला दंपतुनि लाइ आशा की किरण तरीके नजर अचण लॻियो। टेस्ट ट्यूब बेबी की तकनीक के इन विट्रो फर्टिलाइजेशन चवंदा आहिनि। हिते ही ॻाल्हि भी ॿुधाइणी ज़रूरी आहे कि कोलकाता में रहने वाले डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय 3 अक्टूबर 1978 में विश्व की पहली टेस्ट ट्यूब बेबी खां फ़क़त 67 ॾींहं खां पोइ भारत की पहली टेस्ट ट्यूब बेबी ऐं विश्व की ॿी टेस्ट ट्यूब बेबी दुर्गा जो सफलतापूर्वक अस्तित्व खणी आया हुआ। पर उनजो इहो हैरतअंगेज़ कारनामो पश्चिम बंगाल की सरकार के तनिक रास न आयो जंहिंजे विरोधी उन्हनि खे नैतिक विवादन से घिरी पई उन्हनि जी स्थिति जो सामनो करणो पियो। तॾहिं उन्हनि 19 जून 1981 में आपघात करे छॾियो। पर वो भी असांजी सुहिणी सिंधी डॉक्टर इंदिरा हिंदुजा इहो कमु कयो उनखे घटि नथो मञी सघिजे। ॿी ॻाल्हि उन्हनि जी इहो कमु करण खां पोइ डॉक्टर मुखोपाध्याय जे कम खे मान्यता मिली ऐं डॉक्टर इंदिरा हिंदुजा इहो कमु करण वारी पहिरीं महिला डॉक्टर हुई जे सिंधी समाज जो ई न बल्कि सॼे देश जो नालो रोशन कयो। डॉक्टर इंदिरा हिंदुजा खे 1994 में पद्मश्री अवार्ड ऐं धनवंतरी अवार्ड खां सम्मानित कयो वियो हो। ॿिया जेके अवार्ड आहिनि उहे कुझु ॿिनि प्रकार आहिनि। आउटस्टैंडिंग सिटीजन और महाराष्ट्र लेडी जयसी अवार्ड, भारत निर्माण अवार्ड, इंटरनेशनल वुमेन डे अवार्ड। इन सभी अवार्डन खां इंदिरा हिंदुजा सम्मानित आहे। अहिड़ी नारी खे सर्वोट आहे। इंदिरा हिंदुजा वाकई में एक सबल नारी जो उदाहरण आहे जंहिं साबित कयो कि देश की नारी भी देश के अॻियां वधाए थी सघे। धन्यवाद। जय हिंद, जय सिंध, जय झूलेलाल।